चवा जा राम चवा तो के सारो से सुबहान चवा तो के अल्लाह चवा जा राम चवा तो के गीता चवाया कुरान चवा या मदर मसीत मकान चवा या मदर मसीत मकान चवा तो के अल्लाह चवा जा राम चवा तो के अल्लाह चवा जा राम चवा तो के सारो से सुबहान चवा तो के अल्लाह चवा जा राम चवा मान जे पासे कोआ भगवान जे पासे कोआ रहमान जे पासे कोआ भगवान कोआ रहमान जे पासे कोआ भगवान हाँ कोआ रहमान जे पासे कोआ भगवान मुझो सजदो उन यखया मुझो सजदो उन यखया जको इंसान जे पासे कोआ रहमान जे पासे कोआ रहमान जे पासे कोआ भगवान जे पासे मुझो सजदो उन यखया मुझो सजदो उन यखया जको इंसान जे पासे कोआ रहमान जे पासे कोआ भगवान जे पासे खतीबन के ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ कोन्हे को खतीबन के ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ बाज़ार लॻाई वई आहे असां तव्हांखे बाज़ार ॾेखारे रहिया आहियूं ऐं तव्हांखे जेके स्टॉल लॻाया विया आहिनि उहे बि असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं ऐं दुकानदारनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल असां कराए रहिया आहियूं दुकानदार सां ॻाल्हि ॿोल करायूं अच्छा महंगाई जे बारे में तव्हांखे छा चवणु आहे अच्छा हेतिरी महंगाई 100 रुपया हेड़ी महंगाई में 200 रुपया किलो मिठाई अच्छा मिठाई में को फ़र्क़ु त न आहे न शाम तयार थींदी आहे इहे शयूं त ॾाढी महांगियूं आहिनि हिन दौर में पोइ तव्हां कीअं बर्दाश्त कयो मज़दूर रखियल आहे 50 रुपया मुझे 240 रुपया किलो मिलंदा 50 रुपया किलो मिलंदा जो बेसण वठो 50 रुपया 120 रुपया किलो मिले थो 270 मिले थो रब सां लटे तमामु रोज़ी छुटी रब नाम शुक्र आहे अच्छा तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे तव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे गवर्नमेंट खां असां मुतालबो इमरान हलियो वञे सभ खां बहितर भले बढ़िया ॻाल्हि आहे इज़त सां शराब हले वेंदो त ग़रीबनि जे जीअण बहितर थिए इमरान खां कुझु कम त भला कया आहिनि न कहिड़ा कम भला कया अथई महांगाई ग़रीबनि जा कहिड़ा रिलीफ न अथई को ग़रीब रिलीफ न न को रमज़ान पैकेज न न उन को रिलीफ को ॾेखार कमु को चङो ॾेखारियो सिर्फ़ु उन्हनि खे ॾिए थो जेके वॾे आया न माना उन्हनि खे मिले थो जंहिंखे ज़रूरत न मिले थो ज़रूरत न कंहिं ख़ासि शइ न मिली आहे इमरान खां इहो चवणु आहे त हाली मां करप्शन ख़तमु कयां जेके जंहिंमें खाधो आहे माण्हू उगाड़े करे कोई साॻियो पैसो आवाम ते ख़र्चु कंदो जॾहिं आवाम में ख़र्चु पिया हलंदा आवाम में चिबी आहे न आवाम वटि छा आहे 10 रुपया 100 रुपया वठूं था ग़रीबनि में पूरी वरी असां उन्हनि खे इस्तेमालु था कयूं असां आवाम जो कढूं था उहो असांखे कोन था वॾा डीलर असां मौसमनि खे हिसाबु पूरो था कयूं रुपया शइ 5 रुपए 5 रुपए शइ 50 ॾियूं था इहो ॾींहुं जीअं जंजाल आहे माना सीधो साॻियो बि फिरे थो बसि छा कजे मजबूरी आहे रोज़ी आहे बसि माना इमरान खान खे घुरिजे त पाकिस्तान छॾे इमरान खान खे सुठो आहे हिन में त सुठे नमूने बिस्मिल्लाह करे इस्तीफ़ा हले वञे हिन में आवाम ई भलाई आहे असांखे सभिनी खे इमरान खान जे छॾे त पोइ भला कहिड़ो हुकुमरान अचे हुकुमरान उहो अचे जो ग़रीबनि जो हक़ करे हक़ हमदर्द कहिड़ो अचे हमदर्द जेको थी रहे असां न चऊं त को असां लाइ बिलावल अचे या असां लाइ नवाज़ शरीफ़ अचे या असां लाइ मरियम नवाज़ अचे उहो अचे जो ग़रीबनि जो हक़ करे ख़ुदा करण में ख़ुदा ख़ूब सम्झी करे ऐं उनखे सुठे नमूने हलायो वञे
जेके गुज़िरियल हुकूमत हुयूं भला उन में महांगाई न थी आहे असां महांगाई थी वञो फ़ाइदो ग़रीबनि रिलीफ मिले पियो ग़रीबनि खे रिलीफ मिले पियो उन खां वधीक ग़रीबनि सहूलियत वधीक जेॾी महांगाई उन खां वधीक सहूलियत वधीक हुई कम घणा हुया हिन वक़्तु तरक़ाती कम सभु बंदि लॻा पिया तरक़ाती कम हुया रोज़ी ग़रीबनि लाइ हुई हर हिकु ग़रीब कमाए पियो पिणु खाए पियो ख़ुशी सां गुज़र थी पियो 80 रुपए 100 रुपए किलो गियो हिन वक़्तु 160 रुपए किलो गियो आहे हाणे मज़ूरी घणी आहे 300 रुपया ॾियारी हाणे ट्यूशन गुज़र नथो थिए ग़रीब घटि में घटि पा दाल ॾे पा गैस ॾे 5 किला अटो वठे चांवर ॾे गिहु छा खीर वठे ट्यूशन गुज़र थींदो कॾहिं बि न थींदो त उन खां गॾो गॾु ग़रीबनि लाइ कुझु वधायो वञे न ग़रीबनि लाइ रिलीफ ॾिनो वञे न त बहितर उहा ग़रीब मां रिलीफ ॾिनो वञे जी नाज़रीन जी त तव्हां ॾाढे जूं पूरत जो जे ॻाल्हियूं ॿुधी रहियूं जे तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं त ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे ऐं महांगाई घटाई वञे इमरान ख़ान खे घुरिजे थो पंहिंजो इस्तीफ़ा ॾे अॼु तव्हांखे ॿिया मंदर ॾेखारियो मुझी हालत न हूरन सा मुझी हालत न हूरन सा लकी किल माल जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे मुझो सजदो उन यखया मुझो सजदो उन यखया जेको इंसान जे पासे को रहमान पासे को भगवान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे आवाजूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो आवाजूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो आवाजूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह इहो तुंहिंजो जे मज़हब आहे इहो तुंहिंजो जे मज़हब आहे दरगाह हज़रत सूफ़ी रहीम फ़कीर जे दरगाह ते मौजूदु सूफ़ी रहीम फ़कीर जे फज़ल सूफ़ी अनवर से सां असां गॾु आया छो त असां ॻाल्हि कयूं था सालानो उर्स थिए पियो वरी तादाद में त हुन में छा मैसेज आहे सूफ़ीअज़म पारां असां मोहबत भाईचारे असांजे दरगाह ते जेको हर क़िस्म जो मोहबत जो जेको रंग आहे यकजा हर इंसान खे यकजा हिकु शइ उहा बादल हिन दौर में जेको आहे माण्हुनि जी कोशिशि आहे उहा असांखे सुकून मिले आम ॿाहिरि जेको असां ॾिसूं माण्हू खे ज़हनी तौर ते सुकून कोन्हे असां वटि न त मौसीक़ी उहा रूह जी ग़िज़ा आहे उन में असांखे तरबियत मिले थी भाईचारो अमुन मोहबत जो जेको पैगाम मिले थो उहो असां उन वॾनि जे पैगाम खे अॻिते खणी उन रवायत खे क़ाइमु रखे खणी हलूं पिया सॼी ॾिसो त हर क़िस्म जो माण्हू वठी करे मोहबत जे मैदान में सभु गॾिजी वेठा आहियूं असांजी ख़्वाहिश पंहिंजी माशाल्लाह शाइरी तमामु बहितरीनु थियल आहे सिंधी तमामु अलॻि फ़नकारनि ॻायो आहे ऐं उन शाइरी में के जेके तनाज़ा बि पैदा थिया आहिनि त उन तनाज़नि में सूफ़ीअज़म में त हिकिड़ो पंहिंजो फ़र्क़ु रहे थो त के माण्हुनि खे कीअं था सम्झनि कीअं था सम्झनि त हुन में तनाज़े वारे माण्हुनि खे कहिड़े हिसाब सां इहा ॻाल्हि सम्झणु खपे त सूफ़ीअज़म जो प्रचार हिकिड़े ॿिए तरीक़े सां ॾिनो वेंदो आहे जंहिंजी मतिलबु जेको आहे अमन प्यार मोहबत जे हवाले सां उहे माण्हू नथा सम्झी सघनि ऐं उन्हनि खे उहो ग़लति रंग ॾेई करे दुनिया में जेको आहे फ़साद वग़ैरह ॾे कोशिशि कनि पिया ऐं सिंध धरती हमेशह सूफ़ी संतनि जी फ़कीरनि जी रही आहे जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ ॿुधायो हुजे कलंदर शाहबाब हुजे सूफ़ी जेको आहे रोहित फ़कीर साहिबु हुजे या उदल साईं हुजे या चेज़ल साईं हुजे त उन्हनि हर कंहिं पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में जेको आहे अला साईं खे जेको आहे यादि कयो आहे उनजी इबादत कई आहे उनजी पूॼा कई आहे ख़िदमत कई आहे उनजी ज़बान खे जेको आहे पूरे कुंड कर्श में पहुचायो त अहिड़ी शाइरी जेका आहे काफ़ी माण्हुनि जे दिलनि में जेका आहे उहा तनाज़ तौरु जेका उहा सम्झी वञे थी अॼु जे मुआशिरे में त अहिड़नि माण्हुनि खे छा मैसेज इहा सम्झणु खपे भॻवान जेकी दर्शन जो मैसेज आहे जेको पैगाम आहे उहो बरतानियत ते ॿधल आहे जेकी पूरी दुनिया जेका आहे तस्वीर बि करे असांखे
वादन पर प्यार सां यक माना हिकु शइ जेका आहे उनखे मञण लाइ असां तयारु आहियूं, मञी वेठा। बाक़ी जेको पैसे जा भाव भेद या जेके अॼुकल्ह मज़हबी जेके अॼुकल्ह इहे थियनि था पिया, उहो थोरो सम्झण जो फ़र्क़ु आहे। जीअं दरवेश चवां त भई अलाह खिलाई है कि एको राम रही मैदा एक पकवान बहुत फेल कर दिया। अटो तो हिकु आहे सॼो, ओॾी महिल जेको जलेबी कयोसि, ॿियो कुझु कयोसि, मालिक खे कहिड़े बि तरीक़े सां तव्हां जेको आहे उनखे यादि कयो, हू तव्हांखे अकल में जेको हाज़िर थी सघे थो। सोच ऐं वीचार जो सिर्फ़ु फ़र्क़ु आहे। असां वटि जेका सोच आहे वीचार आहे उहा मोहबत सां पकड़ आहे। जेकॾहिं अगरि मोहबत आहे, इश्क आहे, इश्क इलाही खे अपनायूं था असां, पोइ उन में इहे शयूं जेके असांजा अहमियत नथियूं रखनि, जेके अॼुकल्ह दुनिया जे नज़र ईंदियूं उन्हनि खे बि सम्झणु खपे। छो जो तव्हांजी ॻाल्हि आहे त असांजी जेका धरती आहे सिंध धरती, उन जो इहो ई त बाबा रही आहे इहा ई शइ त मोहबत हिते छा पर पूरी ऑल वर्ल्ड में जेका इहा शइ माना मञी वई आहे त बाक़ी सिंध जी मोहबत जेका आहे उहा अज़ीम आहे। उन में जेके बि माण्हू रहनि था पिया, असांजे लाइ उन्हनि खे सभिनी खे असां माना यक हिकु नज़र सां ॾिसूं था, उनखे मोहबत सां गॾु माना जेको आहे असां हलूं पिया था, हलाईंदा पिया। असां वटि इन शइ जी का बि न आहे। बाक़ी हाणे आम दुनिया जी मर्ज़ी आहे, अगरि सम्झे थो त ठीकु आहे, नथो सम्झे त असां पंहिंजे रंग में सदाईं रंगियल आहियूं। वोट ॾेई पोइ मज़हबी प्रचार करे करे मोहम्मद बिन क़ासिम खे मोकिलियो वियो, कई हमला कई, कॾहिं कीअं। पोइ उहे नफ़रतूं जेके वधायूं वियूं, जीअं मीर साहिबु सिंध में आया, कलोड़नि खे इक़दार खसियो त आया बेरा गाज़ी खान खां ऐं ॾटा ॾेई बरोचनि खे सिंध में लाथो वियो त अचो तव्हां कलोड़नि खां झेड़ो कयो, तव्हांखे जागीर ॾींदासीं। बहरहाल अहिड़े तरीक़े सां हर कंहिं पंहिंजो मुफ़ाद क़ुर ऐं इस्लाम जी प्रचार करे ऐं उन्हनि जो नतीजो अंदरि जेको आहे ॿियो रखियो वियो। अहिड़ी तरीक़े सां हिते बाक़ी सिंध वञी टुकड़ो छॾियो वियो। पोइ हिते नफ़रत जेका घणी मुल्ह अज़म खे तयारु करे एॾी कई वई जो ॼण हिंदू ऐं मुस्लमान अलाए केॾो कोई परे हलिया विया। पर सूफ़ी शाह इनायत अलाए वटि हिंदू मुस्लिम हिकु हुयो, सचल साईं वटि हिंदू मुस्लिम हिकु हुयो, ऐं माना रोयल साईं ते बि हिंदू मुस्लिम हिकु हुयो। कॾहिं चए थो न बबुर जेकॾहिं ख़ुदा कयो त कंडो कंहिं, निमु कंहिं ख़ुदा कई त कंडो कंहिं कयो। परमेश्वर में पिपर में परमेश्वर, बबुर में को ॿियो। खामखा जेकॾहिं निवड़त कई नमाज़ जी कंडो कंहिं कयो, कुफर ऐं इस्लाम में त भरनि उबता पेर। हिकिड़ा हिंदू ॿिया मुस्लमान थियो विच ददो वेर, अंदरि हूंदे मिलंदी तिन खे सच चवंदो केरु। रोहिल राह पिरियां जब घिरी थम घेर त रब मिड़ी में हिकिड़ो बि फंद न केरु केरु। सो ही सूफ़िन जेका पैगाम ॾिनो आहे उहो मोहबत जो ॾिनो आहे, सभ में हिकिड़ा ई जो ॾिनो आहे। रहमतुल आलमीन ऐं रबिल आलमीन वारो दर्स उहो असांजो इमाम हुसैन खे शहीद करण खां पोइ जाम कयो वियो ऐं हिननि पंहिंजे मुफ़ादनि जे लाइ ऐं पेट भरण लाइ कॾहिं कंहिंजे हथ ते कॾहिं कंहिंजे ते इस्तेमालु थियनि पिया। पर सूफ़िन सॼी ॻाल्हि सच चई आहे। इन जे करे जेको आहे माण्हू मुतासिर थी विया आहिनि ऐं हिते हिंदू मुस्लिम हिकु आहे। इन जे करे जेको आहे पैगाम आहे रहमतुल आलमीन वारो त सभु इंसान में हिकिड़ा ई आहे। ॿियाई आहे त पोइ ॿ जे ॿियाई दुई कढी छॾियो त हिकिड़ा ई आहे, सभ में साॻियो रूप आहे। सिंध धरती ते सूफ़ी अज़म जी प्रचार अॼु ॾींहं ताईं जारी आहे ऐं हमेशह जारी रहंदी जेसि ताईं सिंध ज़िंदा आहे। त उनमें सूफ़ी अज़म में ज़्यादातर जेको आहे वास्तो हिंदू कम्यूनिटी सां रहियो आहे। हिंदू कम्यूनिटी में जंहिंमें मेघवाड़ थी विया, कूली थी विया, माली थी विया, भील थी विया, इन्हनि माण्हुनि जो रहियो आहे, बजाए वाणियुनि जो घटि। वाणिया जेके पाण खे अपर सॾाईंदा त उन्हनि में जेके आहिनि असांजे सूफ़ी संतनि दरवेशनि जो इन्हनि अबोज मिसकिन ऐं मारूड़नि जे सां कहिड़ो अहिड़ो प्रचार जो या प्यार जो मोहबत जो पैगाम मुतासिर थी करे ॾिसो न लतीफ़ सरकार मारूड़ा हिते केरु रहंदा हुया, मारूड़ा ई असांजी क़ौम रहंदी हुई। ॿिया केरु मारूड़ा थरी रहंदा हुया, जेके हितां जा मुस्लमान ऐं असांजा हिंदू सभु गॾु इकठे थी रहिया। उन खां पोइ सूफ़ी रोयल फ़क़ीर जे साईं जन ॿोल पढ़ियो त पैगाम मालिक ॾिनो आहे, चए पिपल में परमेश्वर त बबुर में को ॿियो, निवड़त कयो पिया निम जी थे कंडो कंहिं कयो, मस्जिद मंदर में ॿरे हिकु ई रोशन ॾियो। हाणे ॾिसो न हिकु ई मालिक जी इबादत हिकु ई आहे। मस्जिद मंदर में ॿरे रोशन ॾियो, चए रोयल इस्लाम त अलाह पैदा कयो, इस्लाम त अलाह पैदा कयो। हीउ फ़ुकुर जेको चवनि था भाई हिंदू आहे, हे मुस्लमान आहे, पर असांखे इस्लाम जे तरीक़े सां असांखे इंसानियत में हलणो आहे। सभु इंसान आहियूं, सभु इस्लाम जी असां मख़लूक़ात आहियूं।
सो असांजे मुर्शद जो पैगाम आहे जे रोहिल ही खलल कीअं ख़लक में पियो। सो असांखे पैगाम इहो आहे, असां रोहिल जे दर्जा असां ॿुहारीदार आहियूं, हिते दर्जा असां ख़लीफ़ा मुरीद आहियूं, तालिब आहियूं, पर असांजी हिंदू बिरादरी जेका आहे वधि खां वधि हिते परे परे खां अचण वारा आहिनि। पाण वेंदे जैसलमेर खां ई माण्हू ईंदा आहिनि बाबा, छो जो साईं जा तकिया उते बि आहिनि, छो न त उते बि नफ़रत न हुजणु खपे इंसान में। सभु आदम जी औलाद आहियूं, सभु हिकिड़ा ई करे घुमंदा आहिनि, हिंदू मुस्लमान ॿई भाइर आहिनि, उन में फेर न आहे। सो असां वटि पैगाम इहो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, हक़ नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं कंडड़ी शरीफ़ जी दरगाह रोयल फ़क़ीर जी दरगाह ते मौजूदु आहियूं ऐं साम्हूं रोयल फ़क़ीर जी दरगाह आहे जेका असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। हिते साईं जो सालाना उर्स मुबारक हली रहियो आहे ऐं उन मौक़े ते हींअर असीं हिते पहुता आहियूं। अचो तव्हांखे हितां जे मुफ़न सां ॻाल्हि ॿोल करायूं, हिते पंहिंजा फ़न जेके फ़नकार आहिनि उहे बि फ़न जो मुज़ाहिरो करे आहिनि। अचो तव्हांखे असां हुन सां ॻाल्हि ॿोल करायूं। असीं जेको आहे कंडड़ी शरीफ़ दरगाह आलिया ते मौजूदु आहियूं, जिते हज़रत सूफ़ी रोयल फ़क़ीर जो सालानो उर्स मुबारक जारी आहे, जिते हज़ारनि जी तादाद में हिंद ऐं सिंध खां जेके मुरीद हिते अचनि था ऐं वॾे अक़ीदत प्यार मोहबत कुर्ब एतिराम सां इबादत कनि था, पूजा पाठ कनि था। हिते असां सां गॾु सूफ़ी दरवेश मौजूदु आहिनि, अचो त असां ॻाल्हि ॿोल कयूं था। असांखे ॿुधाईंदो त हज़रत सूफ़ी रोयल फ़क़ीर जे बारे में त साईं वारा पंहिंजे किथां खां आया ऐं हुनजो छा मक़सदु हो हिते अचण जो, इन खां पोइ अवाम पंहिंजे मुरीदनि ॾे कीअं लाड़ो थियो सूफ़ी जी अज़म जे तरफ़ ऐं उनखे कहिड़ो पैगाम मिलियो? सभ खां पहिरियां त मां ॿुधाईंदो हलां त सूफ़ी रोयल फ़क़ीर खे 300 साल थी विया आहिनि गुज़रे ऐं उनजी शाइरी काफ़ी हिंदी ज़बान में आहे, सिंधी में आहे, सराइकी में आहे ऐं फ़ारसी में बि आहे। असांजी सिंध में सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां 4 किताब शाया थियल चुकियल आहिनि। इंडिया मां बि 3 किताब शाया थियल आहिनि। साईं जन जी 80% शाइरी जेका आहे उहा हिंदी ज़बान में आहे, छो त 300 साल अॻु में सभु कॉन्टिनेंट जो दौरु हुयो, सिर्फ़ु हिंद ऐं सिंध जो वजूदु हुयो। उन बिहाफ़ जॾहिं सभु रॉयल साईं पहिरियां रहंदा हुया उमरकोट में। उमरकोट खां पोइ जॾहिं फुकराई सिस्टम शुरू थियो त पाण साईं जन सैर सयात कंदा इंडिया जे शहरनि बीकानेर, जैसलमेर, जोधपुर में थींदा, पोइ हिते मौजूदा कंडी शरीफ़ में आया। सूफ़ी रोयल फ़क़ीर जो सिलसिलो दरगाह जोग शरीफ़ सां आहे ऐं साईं जन जी जेका मुरीदी आहे उहा ख़ासि करे पंजाब साइड तमामु घणी आहे, सिंध में बि आहे ऐं ख़ासि करे पंजाब में आहे। सूफ़ी रोयल साईं जे ख़ानदान मां सूफ़ी ताज मोहम्मद फ़क़ीर साईं उन में हिकिड़ो किताबु लिखियो आहे सरताज कंदी जे नाले सां। उन में रोयल साईं जी जेका फ़ारसी हिंदी शाइरी आहे उनखे ट्रांसलेट कयो वियो आहे उर्दू शाइरी में, ताकी जीअं असांजा पंजाब जा मुरीद आहिनि, अक़ीदतमंद आहिनि, उहे उनखे आसानी सां सम्झी सघनि, जेको रोयल साईं जो पैगाम आहे उनखे सम्झी सघनि। हर साल हिते उर्स मुबारक थिए थो सालाना। कंडड़ी खां सवाइ
पंजाब में भी रॉयल साईं जा 12 आस्थाना आहिनि ऐं हर साल उते भी मेला थींदा आहिनि। ईअं खणी चऊं त 12 मेला उते, हिकु मेलो हिते, 13 हिकु साल में रॉयल फ़कीर जा ऐं उनजे ख़ानदान जे सिलसिले जा 13 उर्स मुबारक थींदा आहिनि ऐं हीउ सिलसिलो 300 सालनि खां वठी जारी आहे, पसे पुष्ट जारी रहंदो इंशाअल्लाह। ऐं असां हिनजी शाइरी ते अञा कमु कयूं पिया, अञा किताब लिखायूं पिया, छो त काफ़ी सारो मवाद अञा अणछपियल आहे। काफ़ी दोस्तनि सां राब्ते में आहियूं ऐं उनखे जदीद तरीक़े सां ट्रांसलेशन बि कयूं पिया ऐं उन ते इलाही कम बि कयूं पिया। सूफ़ी साईं रोल फ़कीर साहिब जा काफ़ी जेके शाइर आहिनि, साईं दरिया ख़ान साईं जा शाइर, साईं तारूं साईं जा बि शाइर जेके आहिनि उहे काफ़ी फ़नकारनि में, मुंहिंजे ख़्याल में मशहूरु फ़नकारनि बि उन्हनि खे जेका पंहिंजे मुख़्तलिफ़ आलापनि सां हलायो। मां सभु खां पहिरियों ॿुधाईंदो हलायां, सूफ़ी रॉयल फ़कीर जो ख़ानदान हिन ख़िते में, मतिलबु बरे सग़ीर जे ख़िते में हिकिड़ो वाहिद ख़ानदान आहे जंहिंजी पसे पुश्त में तमामु वॾा शाइर पैदा थिया। मतिलबु रॉयल फ़कीर अकेलो न हुयो, पर उनजी पुश्त में जेके बि दरवेश पैदा थींदा रहिया उहे बाकमाल शाइर हुया। उन्हनि जी बि इलाही शाइरी रही आहे। शाहू फ़कीर, सूफ़ी ग़ुलाम अली फ़कीर, सूफ़ी ख़ुदाबख्श फ़कीर ऐं सूफ़ी दरिया ख़ान फ़कीर, इहे 4 पुट हुया सूफ़ी रॉयल फ़कीर जा, जेके बि तमामु वॾा शाइर हुया ऐं उन्हनि जी शाइरी जो मवाद सरताज कंडड़ी में मौजूदु आहे ऐं कुझु ॿियनि किताबनि में बि उन्हनि जा हवाला ॾिनल आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि, हिन दुनिया में ओवरऑल पूरे वर्ल्ड में सभ खां वायनि में जेके काफ़ियूं चयूं आहिनि उहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चयूं आहिनि। ॿिए नंबर ते जेके वायूं चयूं आहिनि उहे चयूं आहिनि सूफ़ी दरिया ख़ान फ़कीर, जेको सूफ़ी रॉयल फ़कीर जो आख़िरी फ़र्ज़ंद हुयो। उन वध में वधि सुरनि में शाइरी कई आहे, इन करे उनखे तमामु घणी पज़ीराई आहे। उस लाइ सूफ़ी दरिया ख़ान फ़कीर जे शाइरी ते बि हिकिड़ो किताबु शाया थियल आहे सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां, जंहिंजो आओ कंगा कर ॻाल्हि जे नाले सां आहे। आओ कंगा कर ॻाल्हि जो कलाम तमामु घणो मशहूरु आहे, तमामु वॾनि फ़नकारनि ॻायो आहे, आबदा परवीन, उस्ताद यूसुफ ऐं ॿियनि केतिरनि। जी जी, उन्हनि बि ॻायो आहे। सो तमामु घणी हिननि जी शाइरी अञा ताईं अणछपियल मवाद असां वटि मौजूदु आहे। असां कोशिशि कयूं था त हर दरवेश जो, जेको बि सूफ़ी रॉयल फ़कीर जे ख़ानदान में जेके बि दरवेश पैदा थिया, उन्हनि जी जेका बि शाइरी जो ज़ख़ीरो आहे, असां उनखे आहिस्ता आहिस्ता उनखे छपायूं थिया। उहे सभु किताब जेके आहिनि तव्हां पंहिंजी मदद पाण छपायो था या सिंधी अदबी बोर्ड पारां छपायो? कुझु किताब सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां छपियल आहिनि, डॉक्टर नियाज़ हमायूं साहिब बि छपायो आहे, ॿियनि काफ़ी अदीबनि बि छपाया आहिनि। पर हींअर असां पंहिंजे उन ते पंहिंजी मदद पाण जे तहत कोशिशि कयूं पिया। डॉक्टर नबी बख्श बलोच साहिब बि काफ़ी किताबनि में हवालो ॾेई चुका आहिनि। जीअं तालिबुल मौला साहिब जो किताबु आहे हिकिड़ो यादि रफ़्तगान, उन में बि सूफ़ी रॉयल फ़कीर ऐं सूफ़ी मुराद फ़कीर जो हवालो शुरू में ई ॾिनल आहे। इन खां अलावा काफ़ियूं किताब आहे, उन में बि तमामु घणो ज़ख़ीरो मौजूदु आहे जेको डॉक्टर नबी बख्श बलोच जो लिखियलु आहे। नियाज़ हमायूं साहिब जो बि किताबु लिखियलु आहे ऐं ॿियनि काफ़ी अदीबनि जा आहिनि जेके मवाद मौजूदु आहिनि। हींअर अलहमदिल्ला कोशिशि कयूं पिया असां इनखे अञा सिलसिले खे अॻिते वधायूं। इन खां अलावा असां अदबी कॉन्फ्रेंसिस बि करायूं आहिनि ऐं करायूं पिया। उन में सखर ज़िले जे ऐं ॿियनि ज़िलनि जे काफ़ी अदीबनि सां राब्ते में बि आहियूं ऐं अलहमदिल्ला इनखे अॻिते वधाइबो ऐं इहो सभिनी संगत ताईं इहो पैगाम आसानी सां सूफ़ी रॉयल फ़कीर साहिब आहे, मुसलमान आहे, उनजा जेके मुरीद जेके आहिनि हज़ार लखनि जी तादाद में गैर मज़हब सां ऐं मुसलमान घटि आहिनि। इन साईं वारनि अहिड़ो कहिड़ो पैगाम ॾिनो, अहिड़ी कहिड़ी प्रचार कई जंहिंमें जेके आहिनि गैर मज़हब वारा जेके आहिनि सूफ़ी साईं हज़ार सूफ़ी रॉयल फ़कीर जा मुरीद आहिनि, आख़िर कहिड़ी अहिड़ी जेका उन्हनि मां ॻाल्हि मां मुतासिर थिया? साईं सूफ़ी जेके आहिनि न, उन्हनि वटि का नीत ऊच न आहे, न को ॿियाई आहे। हू असुली जेका भक्ति आहे, जेका भॻवान जी कंदा आहिनि, हू सभिनि खे हिकु अलाह कर सोचींदा आहिनि। नलके में छा आहे? पाणी।
मट में छा आहे पाणी आहे, खूह में छा आहे पाणी आहे, दिले में छा आहे पाणी आहे, हू हिकु लाहे करे सोचंदा आहिनि। हर हिकु आदम तो हिकु ई आहे। बाबा बुला शाह चयो पा ॾेख जाती पाऊं हिकिड़े घर ते काती, इहा में त ॿ न आहे। इन जे मुताबिक़ सूफ़ी सभिनी खे हिकु करे सोचंदा आहिनि, सभु हिकु आहिनि। इन मुताबिक़ कोई ज़िक्र न आहे, उनजो इंसान ज़ात सां हा इंसान ज़ात जी ख़िदमत कयो, इंसान सां सूफ़ी माने सच ॻाल्हायो, पराई शइ खां परे थियो, हक़ लाल जो कोलियो करे पाण खाओ, पंहिंजे बचड़नि खे खारायो, वॾे में वॾी इबादत इहा आहे। हज़रत बाहू जी चयो हज़रत बाहू मुर्शिद उहो गिनीजे जहिड़ा सही हराम खवावे, विर्द वज़ीफ़ा ॾसे थोला घणा मूल न खपाए। हराम में हराम आहे कावड़ खाए, ज़िक्र फ़िक्र ॾसे घणे छेड़छाड़ में न आणे। हज़रत बाहू चयो आहे बिन मुर्शिद राज़ न मिलसी, हाणे तालब खावे 100 डप, मुर्शिद खां सवाइ राज़ न मिलंदो आहे। मुर्शिद मानिया रहबर मानिया राह ॾसींदड़ आहे। उन मुताबिक़ सूफ़ी में सभिनी सां मोहबत आहे, हर हिकु सां प्यार मोहबत, कंहिं सां बिहाई न आहे। हू सभिनी खे पाण खां मथे ई करे सोचींदा आहिनि, सभिनी खे पाण खां मथे करे सोचींदा आहिनि। उन मुताबिक़ सूफ़ी सां मोहबत आहे सभिनी तमामु सभु कंहिं सां प्रेम आहे। हज़रत बाहू चयो आहे 100 साल इबादत करें कॾहिं बि फ़क़ीर न सॾावी, 100 साल दा मुर्दा मुल हिकिड़े थुॾे नाल उठावी, कॾहिं बि फ़क़ीर न सॾावी। आंगुर दे इशारे नाल सूरज को लहावी, पिछे बि फ़क़ीर न सॾावी। आखे हज़रत बाहू जॾहिं फ़क़ीर सॾावी, जॾहिं इश्क जी हल्फी गल विच पाणी। जी मुरीदनि जी तादाद रही आहे। तव्हांखे सूफ़ी संतनि में उन्हनि गैर मज़हब वारनि माण्हुनि खे अहिड़ो कहिड़ो पैगाम ॾिनो जेको उहो मुतासिर थी करे त जेके उहे साईं वारनि जा जेके आहिनि पीरनि फ़क़ीरनि दरवेशनि जा जेके मुरीद थियनि था, कहिड़ो पैगाम? साईं दरअसल असुल हिते जेको आहे सिंधियुनि जी हुकूमत रही आहे, वैदक दौर में ही मुल्क सिंधु देश में रहियो आहे। ठीकु आहे, हिन जी तमामु हदूं परे परे आहिनि। अरबस्तान, इराक, ईरान ऐं बलूचिस्तान, कश्मीर, अफ़गानिस्तान, कश्मीर ऐं जेके 5 ज़िला आहिनि लाहौर वारा, गुरु नानक वारा, इन खां पोइ बम्बई ताईं वरी वञी जेको आहे लॻो समुंड में जेको आहे राजस्थान। हाणे इहा आहे सिंध पुराणे दौर में। पोइ जीअं हमला कया आहिनि। फ़क़ीरानो साहिब लगदा प्यारा, फ़क़ीरानो मुर्शिद लगदा प्यारा, ओ साहिब लगदा प्यारा, मुर्शिद लगदा प्यारा, अनवर साईं लगदा प्यारा, फ़क़ीरानो मुर्शिद लगदा प्यारा, फ़क़ीरानो साहिब लगदा प्यारा। घट में गंगा घट में जमुना, घट में गंगा घट में जमुना, घट में ठाकुर द्वारा, घट में ठाकुर द्वारा, फ़क़ीरानो साहिब लगदा प्यारा, फ़क़ीरानो मुर्शिद लगदा प्यारा। अल्लाह चवा जा राम चवा तो के अल्लाह चवा जा राम चवा तो के सारो से सुबहान चवा तो के अल्लाह चवा जा राम चवा तो के गीता चवा या कुरान चवा या मदर मसीत मकान चवा या मदर मसीत
चवा जा राम चवा तोखे अल्लाह चवा जा राम चवा तोखे सारो सिर सुबहान चवा तोखे अल्लाह चवा जा राम चवा जी नाज़रीन जी त अॼु असीं हिते हुयासीं रोयल फ़क़ीर जी दरगाह ते आयासीं जिते चइनि ॾींहंनि खां उर्स हलंदड़ आहे ऐं उर्स जो माशाअल्लाह अञा बि हले पियो तव्हांखे उर्स में असां माण्हू बाज़ार खां बि असां तव्हांखे ॾेखारियोसीं जेके बाज़ार लॻाए वयूं उर्स जे मौक़े ते उन खां पोइ जेके हिते फांदीला आया उन सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईसीं उन खां अलावा जेके गादी नशीन आहिनि उन्हनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईसीं ऐं हिते जेके फनकार आयल आहिनि शहदादपुर खां उनखे बि तव्हांजा ॿ टे ॿोल साईं जे रोल जी साईं जी शादी जा ॿुधायासीं हिन मौक़े ते असांखे इजाज़त ॾींदा कैमरामैन मुनवर सां गॾु रियाज़ अब्बासी।